साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो जलवो नजर में हिन मोहब्बती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती मिजाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो खैर त आहे चाचा कायनात किथे आहे हेॾे त कोन आया घर कोन हुई छा चाचा तुंहिंजी भाइटीअ जी लक्षणनि जी ख़बर हाणे थी पवे ॾिसांसि थो अबा बाबा थकड़ न कर वेह त सही चाचा जॾहिं वेहण जो वक़्तु आहे त वेहबो बि खुदा ख़ैर करे वरी अलाए काॾे हली वई छो सरी हाय सॼी हक़ीक़त जेका मूं अव्हां खे ॿुधाई अव्हां नादिर खे सम्झायो प्लीज़ त हू असांजी पुरसुकून ज़िंदगी में ख़लल न विझे कायनात तूं परेशान न थी मालिक साईं भलाई कंदो अच नादिर मां तोखे ही पे संभालियो नादिर तोखे मूं हिकु ॾींहुं चयो कोन हुयो त धूड़ जो अंजाम धूड़ ही हूंदो आहे पर तूं मुड़ी कोन थो छा मुझी दोस्ती में एतरो दम भी कोने जो तू मुझी गाल मनी तुझे चवण मुते असर कयो मां खामोश हुयस पर मुझे अंदर में अलाए कड़ा विलोड़ पैदा थियण लगा हर तरफ खां कायनात जी सूंह जा मुते हमला थियण लगा ऐं मुझे दिमाग में ख़यालन जो तूफान बपा थियण लगो ऐं गाल बुध कायनात जी सूंह जा हमला मुझे मथा भी थींदा आहिनि पर मां उनके मालिक सोने जी सूंह जा तजला समझी मुस्कुराए ऐं सुभान अल्लाह चई छॾींदो आहियां ऐं तोते उहे हमला शैतानी रूप में थियनि था जिन खां तूं अणवाक़ुफ़ आहीं ऐं हू तोखां अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कराए हिन समाज में ॾिठो कराइण थो घुरे जंहिंजे करे तूं पाण बि परेशान थो थी ऐं ॿियनि खे बि परेशान थो करीं छा थो मिले तोखे हिन करण सां हिन वेचारी जो सुकून बर्बाद करे तोखे कहिड़ी लज़त थी मिले ॾिस नादिर मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर मां तोखे बाहों थी ॿधां कायनात तोखे हिनखे बाहुनि ॿधण जी का बि ज़रूरत कोन्हे हिनखे शैतान मथे में सोटा थो हणे पियो इहो ई त लतीफ़ सरकार हिनखे ॾम जो नालो ॾेई ऐं चयो आहे त ॾम ॾुहेलो ॾुखियो
सिर में सोटा मारे, पर हिन बेवकूफ़ खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हीउ एॾो त हठीलो ऐं ॾुखियो आहे जो केरा भा केरु पाया अंदर वञणो आहे? असां कंहिंखे छॾींदा ई न आहियूं ईअं बग़ैर इजाज़त जे। बाबा छॾीस छॾीस छॾीस। अच्छा त हिते सॼी मीटिंग थी रही आहे। मूं तोखे चयो कोन हो तव्हां ॿई गॾिजी मुंहिंजे ख़िलाफ़ का साज़िश करे रहिया आहियो? न न, खुदा जो असां अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मां त सर रियाज़ वटि हिन नादिर जी दाह खणी आई हुयसि त ही असांखे तंग न करे। मां बि त पुछा कंदे कंदे तुंहिंजे रियाज़ साईं सां मिलण आयो आहियां। मूंखे बि ॾाढो इश्तियाक हुयो तुंहिंजे पहिरें आशिक सां मिलण जो। फैज़ साहब, इंसान खे जॾहिं न शक जो नांग वकोड़े वेंदो आहे, पोइ खणी हुनजे आॾो केतिरी बि सचाई पेश कर, पर उनखे यकीन न ईंदो। मूंखे बि जेकॾहिं ख़बर हुजे हा त हिन जा ॿ आशिक जहिड़ा वेठा आहिनि त मां हिन सां हरगिज़ शादी न कयां। तुंहिंजे सवालनि जो मूं वटि को बि जवाबु कोन्हे को। जवाब हूंदो बि छो? अहिड़ी बेवकूफ़ औरत खे तुंहिंजे लाइ निशानो बनाइण को ॾुखियो कमु कोन थो। बकवास बंद कर। तोखे जेको भी गंद उछलाइणो आहे तू मुंहिंजे मथां उछलाए। बाक़ी मां पंहिंजे दोस्त जे बारे में हिकु लफ़्ज़ बि बर्दाश्त न कंदुमि। अच्छा, तुंहिंजो दोस्त आहे? मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे तुंहिंजे रियाज़ साईं जे मथां शक करण जी? तो ई त चयो काइनात जी मौजूदगी में रस्ते वेंदे त हुन तुंहिंजे आशिक खे ख़बर आहे तुंहिंजे शादीअ जी। हाँ, हिन सही चयो, पर हिन खां थोड़ी गलती थी वई। आशिक रियाज़ साईं न, पर मां हिन जी आशिक आहियां। मां हिन जे किरदार जी आशिक आहियां, हिन जे गुफ्तार जी आशिक आहियां। मां हिन सां प्यार कंदी आहियां। ईअं जीअं को मासूम ॿार जी मासूमियत सां कंदो आहे, जीअं माली गुलनि सां प्यार कंदो आहे, जीअं कारी कुरान पाक सां प्यार कंदो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे। नादिर तो ॾाढो परेशान कयो आहे। तोखे कंहिंजी इज़त जो ज़रो बि ख़्याल न आयो? हेफ़ हुजे। ऐं तव्हां हाणे यकीन कंदव या अञा बि न? काइनात पंहिंजे मिजाज़ी ख़ुदा जा इन वॾे आवाज़ में नाहे ॻाल्हाइबो। हीअ बि पंहिंजी जॻह ते सही आहे। जेसीं ताईं हिन जूं ग़लतफ़हमियूं दूर न थींदियूं त हीअ एहतजाज कंदो ऐं इहो हिन जो हक़ आहे। पर सर, मां जॾहिं हिन खे यकीन ॾियारण जी कोशिश कंदी आहियां त ही मूं ते यकीन छो नाहे कंदो? मुंहिंजी ज़िंदगीअ में त ख़ुदा जे फज़ल सां अहिड़ो को बि वाक़ियो पेश नाहे आयो जंहिं ते मां शर्मिंदा थियां। पर हिन खां पुछो, मूंखां अॻु ॿिनि छोकिरियुनि सां कहिड़ो धोखो करे चुको आहे? हिक जी अबाउशन करायई ऐं ॿीअ खे अलाह साईं बचायो। पर मूं कॾहिं हिन खां को सवाल कयो आहे? सिर्फ मां हिते
पंहिंजे मुड़ुस खां मोकल वठण बिना अव्हां खे नादिर जी दाह ॾियण आई हुयसि, जंहिंजी मां पंहिंजे मुड़ुस खां माफ़ी थी वठां। ऐं सर, शायदि मां ज़िंदगीअ में ॿीहर तव्हां वटि कॾहिं बि न अचां। मूंखां का ग़लती थी हुजे त माफ़ करे छॾिजो। अल्लाह साईं तोखे आबाद कंदो, सदाईं ख़ुशि हूंदी, ईअं गुनाहगार न कर। कायनात, कायनात, पैसा माण्हू माण्हू जो आईनो हूंदो आहे, ऐं आईनो जेतिरो साफ़ हूंदो ओतिरो अक्स बि चिटो ऐं वाज़े नज़र ईंदो आहे। हिन लींगा पातल आईने खे हिकिड़ो दफ़ो ज़मज़म जे पाणी सां धो ऐं पोइ हिन काइनात में नज़र विझो त आलम सफ़ा उजरो ऐं साफ़ नज़र ईंदो तव्हांखे। बहार बानो, बहार बानो, बहार बानो, बहार बानो जो कमरो जेको सताई तबले ऐं सतार जे सुरनि सां गूंजंदो हो, अॼु उते एॾी ख़ामोशी ऐं तारीकी। छा ॻाल्हि आहे? बिजली कटिजी वई आहे या बहार बानो जूं बहारूं मरी वयूं आहिनि? हाँ, बहार बानो जी ज़िंदगी जूं बहारूं दुनिया वारनि लाइ ख़त्म थी चुकियूं आहिनि। दुनिया वारनि लाइ तारीकी कंदड़ बहार बानो जे दिल जी दरी हिकु अहिड़ी रोशनी न खुली आहे जिथे रुगो राहत ई राहत आहे। यार राहत तोखे किथां नसीब थी? साहब हिन बाज़ार में? इहा एॾी वॾी ॻाल्हि त नाहे, बस दिल खे हितां खणी हुते रखियमि। साहब जे सूंह जी सुरत त विख खां बि वेझी मिली। लॻे थो त असांखे बि हाणे पंहिंजो रस्तो मटाइणो पवंदो। केतिरा रस्ता मटाईंदे? महबूब जे पंध खां सवा बाक़ी सभु रस्ता जाया आहिनि। बहार बानो, तो अॼु असांखे हैरानी सां गॾु परेशानी न छॾी आहे। हिकु गुनाहगार औरत जॾहिं पंहिंजे नफ़्स खे मारे सघे थी त असां मर्दनि ते त हैफ़ आहे। ख़ुदा हाफ़िज़ बहार बानो, तुंहिंजा लख थोरा। असांखे आईनो ॾेखारे छॾी। वाह सच्चा मुर्शिद वाह, नालो सच्चो मुर्शिद, कम टके जो भी कोन, खंद कम ही ठाहे छॾी। ये नथो थी सके, तू भुलियो ही। भलियो वारी कीअं आहियां? जंहिं छोकिरीअ सां शादीअ जूं ॻाल्हियूं पई हलन, उन छोकिरीअ खे मालिकनि परणाए बि छॾियो। हरि हर गुरनार टीटी हर करे ट्रा। वाह गुरु तुंहिंजी सत्या। सच्चा मुर्शिद, मां त तव्हांखे अॻ में ई चयो बाबा, ही हिन एरिया जो मोज़िज़ माण्हू आहे। मौलवी सां बि पकी यारी अथसि। जे चाहे हा त उन खां बि पीणो हणाए सघे हा। तव्हां ॾे आया जो तव्हां आहियो सच्चा मुर्शिद बाबा। तू हाणे हुकुम कर, छा थो चाहीं? जेका न इन रियाज़ शोरे जे आस्थाने ते तवाइफ थी अचे न, जेकर इहा मिली पए न, पोइ बि मां तुंहिंजा पेर धोई पिया। भला एॾी सुहिणी आहे छा? चेला जी मुंहिंजा मखण मलाई केला। भला इहा अञा ताईं असां छो कोन ॾिठी आहे? नसीब जी ॻाल्हि आहे। हाँ,
भला इन छोरे जा असां को नसीब भला छो आहिनि? डंडन सां डाहे विझीस त तुंहिंजा नसीब ठही पवंदा। ईअं बि कयो थमांसि। आस्थाने ते वयमांसि त इहो हमरा भॼी वियो। मां बि सभु टपड़ भई नास करे आयो आहियां। हाणे उन ॾींहं खां वठी आस्थाने ते अचे ई कोन थो पियो। चङो कई, पर हाणे तूं घबराए न। 400 रुपया रोक चेले खे ॾे त पीलो कुकुड़ घुराए तुंहिंजो सदको कढूं। न त ईअं न चओ, न त सचो मुर्शिद ज़िम्मेवार न थई। प्यार जे बजाए पादर बि लॻी सघनि था। हा, इहे वरी कीअं थींदो? अहिड़ो को मां जो लाल पैदा ई न आहे थियो जेको असां ते हथ करे। हरि हर गुरुनार टीटीहर करे ट्रां ट्रां, वाह गुरु तुंहिंजी सत्या। अड़े टीटीहर जा पुट भॼाए छॾियई न, लॻे थो त आयल रोज़ी वई हली। ओ सचा मुर्शिद, मां त अॻ में ई चयो त बाबा तव्हां खां हाणे करामत वही वई आहे। हाणे बि चवां थो त हली ॿई फरईअ वारे फ़क़ीर जा मुरीद थियूं, घटि में घटि मानी त मिलंदी। चुप कर, केबिल जे इश्तार खे वञी तेज़ कराए। अरे बाबा, इश्तिहार को आहे बि सर्फ ऐं साबुण जो माण्हू वठी कपिड़ा धोईंदा। बाबा माण्हू सियाणा थी विया आहिनि, अजाई पैसा मुर्शिद खॾ में था उछलायो। बाबा ॻाल्हि ॿुधो, आहे का आमिर खान जी फिल्म जो माण्हू अचे पंहिंजो फिल्म ॾिसणी था, केबिल ते इश्तिहार हलायो। बादशाह हरि हर गुरुनार टीटीहर करे ट्रां ट्रां, वाह गुरु तुंहिंजी सत्या। इन नादर जे पुट खे चब ज़रूरी आहे। इहो केरु थींदो आहे काइनात जे कढ लॻण वारो? हुन त मुंहिंजो बि सिर नियो थिए, पर कुदरती बचा थी वियो। कुझु न कुझु करणु खपे। घर में ताला लॻो पियो आहे। अब अभी के नादर तू अब फिर साहब घर में चोरी थी हल चोरी थी तो मां साहब घुराए थी यार हल हल अरे मूंसां वेर रखण जी कुछ त सज़ा भोगणी पवंदसि। फैज़ असांजे घर मां का बि चोरी नाहे थी। तव्हां सॼे घर जो सामान पाण विखेरे पुलिस वारनि खे चयो त नादिर असांजे घर मां चोरी कई आहे। इहो सुठो अमल बिल्कुल भी ना है। छा गलत आहे छा सही आहे इहो मां थो ॼाणा। हू हाणे तुंहिंजे मुंहिंजे विच में अचण जी जुरत न कंदो। अस्सलाम वालेकुम। हे नादर पंहिंजो छोकिरो आहे, तव्हां हिनखे छो बंदि कयो आहे? अच्छा ॻाल्हि ॿुधो, तव्हां हिनखे मुंहिंजी शख़्सी ज़मानत ते छॾियो, घटि वधाईअ लाइ मां वेठो आहियां। शकील, तूं हिकिड़ो कमु कर, थाणे ते वञी नादर खे वठी हुनखे घर छॾ। ठीकु आहे। पुत्र रियाज़। जी बाबा साईं। बाबा तुंहिंजो वालिद साहब हाणे कीअं ठीकु आहे? बाबा साईं काफ़ी बहितर आहिनि हिन वक़्तु। मां कॾहिं कॾहिं बाबा साईं जे बारे में सोचे ॾाढो दिलगीर थींदो आहियां। हाणे त हू MP बि न आहिनि रहिया त बि। पुत्र तूं बि दुआ करेसि, मन अल्लाह पंहिंजी बाज करेसि। असुल में माण्हूअ जी फितरत मटिजणु ॾाढी ॾुखी आहे। ॾिसंदो नाहीं त केतिरा ई पुड़ा व्हील चेयर ते ॿियनि जे सहारे ते हलंदड़ पर पंहिंजी हठ धर्मीअ खां नाहिनि मुड़ंदा। असुल में उन्हनि जी मिटी अहिड़ी आहे, हू अना जे खोल में आहे।
हू नफ्स जा गुलाम हूंदा आहिनि, जीअं को ज़न मुरीद सभु कुझु हूंदे बि पंहिंजी ज़ाल जे आॾो कुझु ई न सघंदो आहे। इन जो मतिलब त इहो थियो न बाबा, त हू नफ्स जा गुलाम आहिनि। हा, ही इब्ने तुराब आहिनि। अबू तुराब थियण जे लाइ मौला अलीअ जे नक्श कदम ते हलणो पवंदो। पुट, मिट्टी जेका अना आहे, जेका ख़ुदी आहे, जेको नफ्स आहे, उनखे जॾहिं मुठ में झरणो पवंदो तॾहिं त उनजो अबो थिबो न बा, न त उनजो पुट या उनजो गुलाम थी रहिबो। अबू तुराब थियण सवलो कम नाहे बाबा, इहे इश्क जा इसरार आहिनि। आम माण्हू त उन्हनि राज़नि खे सम्झण जी कोशिश ई नथो करे। इन करे त चवंदो आहियां त इश्क जे इसरार खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। देख वरी कंदे कंहिं ॿी छोकिरे खे तंग। यार मूं तौबा करे छॾी, मूंखे कहिड़ी ख़बर त हुनजो मुड़ुसु ॾाइण निकिरंदो। बेवकूफ़, ॿिनि दिलनि जे विच में नाहे अचिबो। हिकिड़ो रियाज़ी खोड़ आहे असां ऐं बिलो खे जुदा करण वारो। अयाज़, ॾाढी तोखे ग़लति फहमी आहे। तूं पंहिंजो पाण सां करे छा छॾियो आहे? कॾहिं हिते कॾहिं हुते वती थो खाक छाणींदो। मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो, तव्हां पंहिंजो कमु कयो। बिलो जी वादा वसल हो मैशर का तो जानो वसल करीब, शायद इससे आगे होगा यार का वस नसीब। नंगड़ा ने माणीदा जीवित में पालना, नंगड़ा ने माणीदा जीवित में पालना, 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 नंगड़ा ने माणीदा जीवित में पालना, नंगड़ा ने माणीदा जीवित में पालना। वही हाँ पनारे तेरे लगी हाँ लारे तेरे, वही हाँ पनारे तेरे लगी हाँ लारे तेरे, जोगी नाल जावना बल नहीं आवना, जोगी नाल जावना बल नहीं आवना, नंगड़ा ने माणीदा जीवित में पालना, नंगड़ा ने माणीदा जीवित में पालना। उठा उठा उठा, न छॾींदुसि तोखे। तूं छा थो सम्झे? तूं छा थो सम्झे? छॾे ॾींदुसि तोखे। तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? तूं हितां जी तशदुद थो करे। न छॾींदुसि तोखे। ओ मस्त, हिन बेगुनाह खे छो थो मारी? तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त कंहिं मां ॾोहीअ खे सज़ा ॾियां? मां सूबेदार आहियां, जंहिं मूंखे हिते रखायो आहे मां उन चवण में ॾींदुसि। हा, जे चवंदो उन कंदुसि। हा अच्छा, तोखे ख़बर न आहे ॾोही केरु आहे? मस्त, तूं सही थो चईं। हरि हर गुरुनार, टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुझी सत्या। हक हक अल्लाह हक। सचा मुर्शिद ही सोनो आहे, चवे पियो त अव्हां जे चरणनि में ज़िंदगी घारींदुसि। सोनो? कहिड़ो सोनो?
अॼुकल्ह त सोन में खोट जी मिलावट आहे। सोना, तोते जो नालो हिन महागाई जे दौर में कंहिं रखियो? साईं, इहो नालो मुंहिंजी नानीअ रखियो हुयो। चवनि था त जॾहिं मां ॼायो हुयुमि न त उन ॾींहं ते सोन ॾाढो सस्तो थी पियो हो। चेला जी मुंहिंजा मखण मलाई केला, ही सॼो सोनो आहे, पर असांजे लाइ त हिकु मुंडी बि कान आंदी अथसि। साईं, अव्हां खे सोन जी कहिड़ी ज़रूरत आहे? अव्हां जे रिलीअ जे हेठां तो सोन जूं नंदियूं थियूं वहनि, हिकिड़ी मुंडी कहिड़े कम जी? ॿुधाए सोना, तूं कहिड़ी मुराद खणी आयो आहीं? साईं, ॿियो त कमकार कोन्हे, बसि तव्हांजो मुरीद थियण आयो आहियां। मुरीद थियण को सवलो कमु न आहे। मुरीद थियण लाइ सिर जो सौदो करणो पवंदो आहे, सभु कुझु छॾिणो पवंदो आहे। साईं, मां सभु कुझु छॾे आयो आहियां, बसि अव्हां रुॻो पंहिंजो मुरीद बणायो मूंखे। छा छॾे आयो आहियां? सभु कुझु छॾे आयो आहियां। अदाकारीअ जे शौक़ में टेली फिल्म जे डायरेक्टर में ॾाढो फुरियो आहे। सियासतदाननि जे पोयां लॻुसि त उन्हनि मां बि कुझु न वरियो। हिकु सेठ वटि बीठुसि त उन बि चोरीअ जो इल्ज़ाम हणी कढी छॾियो। बसि साईं, अव्हां पंहिंजो मुरीद बणायो। चेला जी मुंहिंजा मखण मलाई केला, छोरो त ॻिचीअ में पइजी वियो आहे। साईं, अव्हां कहिड़ियूं सलाहियूं पिया कयो? हरि हर गुरनार, टीटी हर करे ट्रां ट्रां, वाह गुरु तुंहिंजी सत्या। असांजी मुरीदी का सवली न आहे, उन जे लाइ के शर्त हूंदा आहिनि। साईं, मूंखे तव्हांजा सभु शर्त मंज़ूर आहिनि। मूंखे इहो पहिरियों ॿुधाए त मुरीद पको थींदे या कचो? साईं, सफ़ा पको बसि। त पोइ सभ खां पहिरीं तोखे मथो कूड़ाइणो पवंदो ऐं ठोड़ कराइणी पवंदी। क़बूल आहे। इन खां पोइ इहे भिरूं बि कूड़ाइणा पवंदई। साईं, मंज़ूर आहे, इहो बि मूंखे क़बूल आहे। असां मोह नीरो करे गॾे ते घुमाईंदासीं, इहो बि क़बूल आहे। आख़िर छो एतिरी तादिन खां पोइ बि तूं मुरीद छो थो थियणु चाहीं? साईं, सेठ जी चोरीअ जे इल्ज़ाम में पुलिस मुंहिंजे कढा। घटि में घटि इन रूप में मूंखे पुलिस सुञाणींदी त कोन न। हरि हर गुरनार, टीटी हर करे ट्रां ट्रां, वाह गुरु तुंहिंजी सत्या। बस भी कर हाणे, कुछ अल्लाह जे मखलूक जो ख्याल भी कर। न माफ़ कजाए, गलती थी वई आहे। इंसान आहियां, ग़लती जो घर आहियां। तोखे ॿियो को कमकार कोन्हे? पंहिंजूं ख़ूबसूरत ज़ालियूं छॾे हिन गंदगी में छो था ना सुहिणो? हल हितां ना हेरंदी हिते बिलो। गुस्सो न कर सरकार, असां वञूं था। शायद महीनो थी वियो आहे। मूंखे हाणे रियाज़ साईं वटि वञणु घुरिजे। बिल्कुलु महीनो थी वियो आहे। पुट, हाणे मूंखे कंहिं सहारे जी ज़रूरत न आहे, बसि तूं मूंसां गॾु हल। केतिरो सहारे सालबो पुट। बाबा साईं, जॾहिं मां नंढड़ो हुयुसि तॾहिं बि तव्हां सहारो ॾिनो हूंदो न मूंखे। हा पुट, दुनिया वाकई गोल आहे। वाकई दुनिया गोल आहे। बाबा साईं,
एक साइंस के किताब ते यकीन कयो था, पर अल्लाह जे किताब ते जंहिंमें लिखियल आहे त तव्हां सभु हिकु दफ़ो ॿीहर मूं वटि गॾु कया वेंदो, इहा ॻाल्हि आख़िर कंहिंखे सम्झ में छो कोन थी अचे? बाबा साईं, तव्हां हाणे हिते भले मूंखां नज़र चुरायो, पर ख़ुदा जे अॻियां बीहण वक़्तु उन खां अखियूं कीअं चुराईंदो? पुट तूं हरू भरू मूंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं छो कंदो आहे? तो कॾहिं मूंखां बिज़नेस जे बारे में पुछो आहे त मुंहिंजा कहिड़नि मुल्कनि में अकाउंट्स, किथे किथे मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, ऐं इस्लामाबाद वारे बंगलो 30 करोड़ में मूं वरितो आहे, उहो बि तोखे संभालणो आहे। बाबा साईं, जंहिं ॾींहुं इहे सभु मुंहिंजे हथ आया न, पहिरें धक में तव्हां इहो इस्लामाबाद वारो बंगलो खपाईंदुसि। तुंहिंजो मथो ख़राब थियो आहे। ओ बेवकूफ़, अजाई पंहिंजी उमिरि न वञाए, कंहिं छोकिरीअ सां को इश्क विश्क कर त शादी कराए छॾे। रियाज़ साहब, बिलू बेगम तव्हां सां मिलण आई आहे। बिलू बेगम तूं मोकिलीस। इहा हिते मुंहिंजो मतिलबु आहे तोॾे छो आई आहे? बाबा साईं, अचे त मालूम करे था वठोसि त हुनजो मुंहुं में कमु आहे या तव्हां में? न न, मूं में कहिड़ो कमु हूंदुसि। साईं, अव्हां जे हुकुम मूजिब मूं मुक़रर वक़्तु पूरो कयो आहे। उन दौरान हिकु पल बि अहिड़ो न गुज़रियो जो मूं पंहिंजे महबूब खां वार विथी भाई हुजे। वरी कहिड़ा महबूब कया अथव? माफ़ कजो, मूं अव्हां खे सुञातो कोन। बाहर बानू, ही मुंहिंजो वालिद साहब आहे। सेठ साहब, अव्हां ये छा थियो? हे हिकिड़ो ये नंढड़ो एक्सीडेंट थी पियो, ख़ैर आहे? हा 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 बाहर बानू, बाबा साईं जन वटि जाम पैसो आहे। वरी हिकु ॿी आर्टिफिशियल जंग लंडन मां घुराए ऐं लॻराए छॾींदा, हा न बाबा साईं? हा बिल्कुलु बिल्कुलु, छो न? बाहर बानू, रब पाक तुंहिंजा सभु उज़वा साबित रखिया आहिनि। अखियुनि जो नूर, तुंहिंजी समात, तुंहिंजे सम्झण ऐं महसूस करण जी हिस, सभु कुझु सलामत आहे तुंहिंजो। तूं ई ॿुधाए, आहे को इन्हनि सभिनी शयुनि जो नेमुल बदल? न साईं। त पोइ सॼो महीनो तो मालिक जे इन्हनि नेमतुनि जो शुक्र अदा कयो या सिर्फ़ु पलव बचाइण जे चकर में रही? ये सभु छा आहे? कहिड़ा तो माण्हुनि खे सबक़ पढ़ाए? अखर पढ़ अलफ जो, ॿिया वरक सभु विसार। तव्हां साईं पारसा। साईं, बिलू बेगम जी हितां तकड़ी तकड़ी निकिती न, त रोड क्रॉस पे कई त कार लॻी वई अथसि। अल्लाहु अकबर। खेसि कुझु बि न थींदो। साईं, वो कार वारो हुनखे जल्दी अस्पताल खणी वियो। बाबा साईं, मूं अव्हां खे अॻे हफ़्ते चयो न त वॾे जिन विधियास वरी वे ॾिसे ई थिया, तुर्त ॿधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास, हींअरा तनी पास घार त घायल न थिए, हींअरा तनी पास घार त घायल न थिए। बाबा साईं, जिन जो मन मालिक वटि हूंदो आहे न,
से कॾहिं बि घायल न थींदा आहिनि। ॾिसंदासीं। मुंहिंजो नंढो एक्सीडेंट थी पियो त मुंहिंजी जंग फिजी पई ऐं हुनजो कार सां एक्सीडेंट थियो आहे त उहा उतां बचंदी? उहो पंहिंजे किरदार जो कीतो ज़रूरु लोड़ींदी। बाबा साईं, केरु केतिरो गुनाहगार आहे, इहो उनजो ऐं रब जो सिलसिलो आहे। तव्हां जेकॾहिं हिकु आङुर कंहिं ॿिए ॾे खणो था त 3 आङुरियूं तव्हांजे तरफ़ आहिनि। बाबा साईं, हुन मींहं जी अहिड़ी निमाज़ पढ़ी आहे जंहिंजो को बि नेमुल बदल कोन्हे। गलती मुंहिंजी हुई, हा गलती मुंहिंजी हुई। हुन जी हिकिड़ी मुस्कुराहट ते मां पंहिंजी जान फिदा करे छॾी। हुन मूंसां कॾहिं प्यार कयो ई कोन ऐं मां हुनखे पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी। गलती मुंहिंजी हुई, हा गलती मुंहिंजी हुई। हुन मूंखे चयो बि हो त मां कंहिं ॿिए सां प्यार कयां थो। गलती मुंहिंजी हुई। वाह जो कम खे लॻो आहे। अड़े मियां उथी, बिलो जो एक्सीडेंट थी वियो आहे। बिलो जो एक्सीडेंट? मुंहिंजी प्यारी बिलो जो एक्सीडेंट? हल मूंखे वठी हल प्लीज प्लीज। बिलो किथे आहे? मूंखे वठी हल, मूंखे हुन सां मिलाए हली। बिलो नाले हिकु औरत जो एक्सीडेंट थियो आहे। उहा कहिड़े रूम में आहे? उनखे अधु कलाक थियो डिस्चार्ज थींदे। इन जो मतिलब त उहा ठीकु आहे। तूं फिकर न कर अयाज़। हल महिरबानी। हिन जे दर खे त तालो लॻल आहे। केॾां वई? ख़बर न आहे यार। किथे रियाज़ ॾे त न वई? न न, उन ई त मूंखे ॿुधायो त बिलो जो एक्सीडेंट थियो आहे। पोइ केॾां वई? हाजी साहब, अवां जी वॾी महिरबानी, जो अवां मुंहिंजो एॾो ख़्यालु कयो। हाणे मूंखे इजाज़त। धीअ, तूं केॾां वेंदीअ? जेकॾहिं मुनासिब सम्झो त हिते ई रही पओ, आउं अवां जी ख़िदमत कंदुसि। छो त घटि में घटि इहो त हज़ालो थींदो जेका मूंखां ग़लती थी आहे। हाजी साहब, तव्हां मूंखे ॼाणी वाणी त गाॾी न हई न, इत्तेफ़ाक़ थी वेंदो आहे। शुक्र आहे मुंहिंजे मालिक जो जो एॾो वॾो नुक़सानु न थियो। जेकॾहिं अव्हां खे कुझु थी पवे हा त मां मालिक ॾाढो कहिड़ो मोह खणा हा। इहे सभु मुंहिंजे मालिक जा करम आहिनि। अव्हां जी वॾी महिरबानी, मूंखे इजाज़त ॾियो। अलाह जी अमान में।
पानी प्यार, पानी प्यार। ॾिस, कुछ ग़लतियूं तुंहिंजियूं आहिनि, कुछ ग़लतियूं मुंहिंजियूं आहिनि। अची आराम कर। सॼी राति ईअं वेही गुज़ारी थी अचां। वो कॾहिं बि न पई चाहियो त रियाज़ साईं आॾो अवां जा पोल खोलिया, अवां जा ऐब ज़ाहिर कया, पर अवां मूंखे मजबूर करे छॾियो, मुझे किरदार ते शक कयो। जेकॾहिं मां एॾी गंदी आहियां त मूंखे आज़ाद करे छॾियो। ज़िंदगीअ में उहे कहिड़ा सुख मिलिया आहिनि जो हाणे ॾुखनि जो ॿार न खणी सघंदसि। जॾहिं मूं पंहिंजी ग़लती मञी तो पोइ वजह बहस छा जो? अच हलिया, आराम कर। अच न, अच। ही बेडरूम घटे में घटे हिते त रोला है। मर्द पंहिंजे मतलब लाइ आसमान तां भी किरी पवंदो आहे, मां रहो न लाहींदसि। ॾाढी का डिटी है। इस तू मुझी ज़ाल है, ज़ाल। हाँ फैज़, मां सिर्फ ज़ाल आहियां, का मॉडल ना आहियां जो तुंहिंजे तस्वीर जी तस्वीरनि जो ताबीर बणिजां। तुझो मथो ख़राब थी वियो। प्यार जी बोली तो के पिते में नथी अचे। न कोई जा वो मंजिल, न रोशनी का सुराग, भटक रही है खलाओं में जिंदगी मेरी। बिलो रानी मां तोखे किथां ॻोल्हियां? ॻोल्हा उन जी कर जेको कमु अचे, वते तो मायूं तलाश कंदो। हिनखे कीअं ख़बर पई त मां छा थो ॻोल्हियां? जेका शइ जंहिं ॾिनी अथव उनखे मोटाईंदो त कारगर थींदो। तूं केरु आहीं ऐं तोखे कीअं ख़बर पई त मां कंहिंजी तलाश में आहियां? इहा त का वॾी ॻाल्हि कान्हे। वॾी ॻाल्हि त इहा आहे त हीअ हेॾी वॾी काइनात कीअं ठाही अथसि ऐं उनजी संभाल कीअं थो करे। शायदि ही अल्लाह वारो फ़क़ीर आहे। हिनखे ख़बर हूंदी त बिलो किथे आहे। हा, ही सही ॾस ॾींदो। मूंखे हिन खां पुछणु घुरिजे। जंहिंखे तूं थो ॻोल्हीं उहा त कंहिं ॿिए जी तलाश में आहे।
अजाई छो तो पानी विलोड़ी एतरी मोहब्बत मालिक सां रख तो सब कुछ आसानी से मिली वेंदी। फकीर साहब दिल जी फरई के मेट हणी अॻियां सब अखर में सारे छॾ मालिक सब कुछ ठीक करे छॾींदो। फकीर साईं दिल जा अॻियां अखर कीअं डरंदा आहिनि? जीअं मूं फरईअ खे मेट हणी अॻियां अखर मेटे छॾिया न ॾिठी छा सिखण बि छॾे ॾिनो अथव कुझु पर मां हुनखे नथो विसारे सघां। न विसारीस हर माण्हू पंहिंजे कईअ जो ज़िम्मेवार आहे। फकीर साईं अव्हां खे त अरबी भी अचे थी। ख़ालिक साईं जी महिरबानी सां मां त क़ुरान जो हाफ़िज़ भी आहियां। पोइ हिन रूप में कंहिं मस्जिद में पेश नमाज़ी थियो आहे? पघार ते नमाज़ पढ़ाया निरो सदे मास ते माणक मटाया इहो थी नथो सघे। सिखण ऐं सम्झण खां पोइ बि अलाह सां ठगी कयां न हुनजो दीन माण्हुनि खे पैसनि ते सम्झायां न मूंखां न थींदो मूंखां। फकीर साईं कावड़ न कयो पर इहो ॿुधायो त हिननि अखरनि जी माना छा आहे? इज़त ऐं ज़िलत अलाह ताला जे हथ में आहे। जिंदगीअ जो पासो जेको तूं गुज़ारे रहियो आहीं उहो बि सोच। दुआउनि सां तक़दीरूं मटिजी वेंदियूं आहिनि। कुझु विख वधाए त सही। दुआउनि सां तक़दीरूं मटिजी वेंदियूं आहिनि? हा जीअं बहार बानो जी तक़दीर मटिजी वई। बिलो जी मुंहिंजो मतिलबु आहे त बहार बानो जी तोखे ख़बर कीअं पई? इहो न खां पुछ जंहिं मूंखे इल्मु अता कयो आहे। हीअ हिकिड़ी उमिरि त छा पर हज़ारे उमिरियूं बि अहिड़ियूं मिलनि त उनजे नाले तां ऐं उनजे महिरबानियुनि तां क़ुर्बान करे छॾ। आहे को नसीहत वठण वारो जेको नसीहत वठे। आहे को नसीहत वठण वारो तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां वक़्त ब वक़्त मूं ॾे प्यार ईंदा रहिया। मां त सर हॉस्पिटल उन वक़्तु ई पहुतो हुयुसि। सर मां रोज़ानो तव्हांजे नौकर खां फ़ोन करे तव्हांजी तबियत पुछंदो हुउमि। तव्हां सभिनी जी महिरबानी मूंखे वक़्त ब वक़्तु ख़बर पवंदी। तव्हां मुंहिंजा दोस्त न पर जिगर आहियो मुंहिंजा। भला साईं
साइड ते आईंदा अवां पाण हलंदो या पंहिंजे वली अहद खे तयारु कयो अथव? न बाबा मां ठीकु आहे, मुंहिंजो वली काॾो कमु संभालंदो। डॉक्टर चयो आहे त कुझु ॾींहंनि में अमेरिका खां आर्टिफिशियल जंग अची वेंदी, पोइ त ख़बर बि न पवंदी। वाह वाह साईं, मीडिया वारनि बि तव्हां जूं ज़बरदस्त ख़बरूं हलायूं। हा, पर अमीर खान ॾेवाल को नओं धमाको करे थो या चुप आहे? मूं सुठो सर अवां जे एक्सीडेंट खां पोइ मत अवां जा इरादा बदिलजी विया हुजनि, इन जे करे दिलियूं पियो हणा। वाह अड़े वाह, एक्सीडेंट जो साहब जे हिन कमनि सां कहिड़ो तालुक़ु? हा यार कमाल खान, काफ़ी ॾींहंनि खां ठापुरा छा आहे भला? बाबा हथु हणिबो बसि न कबी, तव्हांखे पंहिंजो सुपति मिली वेंदी। न मिलंदो हथु न मिलंदो। हा, एक्सीडेंट मां बचे या मरी उठे हिकु दफ़ो चस्को लॻुसि त चप चटींदो। न मिलंदो हथु न मिलंदो। वॾो मज़ो आहे, वॾो मज़ो आहे, हराम में वॾो मज़ो आहे। हिकु दफ़ो पेट में वियसि त गड़बड़ करे छॾियुसि, हिलाल मज़ो ई न ॾींदुसि। वॾो मज़ो आहे, वॾो मज़ो आहे। शहजादा तूं हिते छा थो करीं? मूंखे शहजादो न कोट, शहजादो त मूंखे अमर कोठियो। मां त वठां थो पनाह मिलींदो। शहजादा उहे आहिनि जिन जमीर खपायो आहे। ऐश तक ऐश। अचु त मां तोखे चांहि पीआरियां। चांहि? हा, ॿ पीअंदो चांहि। हाँ हाँ तोखे ॿ कोप थो पीआरियां। अॼु मूंखे तोसां कचहरी करण ते ॾाढी दिलि थी चए। हा, मूंसां कचहरी करण ते दिलि थी चए। अॻे तुंहिंजी दिलि छा चवंदी? हाणे दुनिया जे यारनि तोखे छॾे ॾिनो आहे न, इन करे तूं मूंसां कचहरी करण थो चाहे। हल छा यादि कंदे? चांहि पिया। तुझको गले लगाऊं, किसी और की मुझको जरूरत क्या, मैं तो खुद से प्यार जताऊं। बातें में शीला की जवानी। न ॾिसंदी? ॾिस ॾिस दुनिया किथे वञी पहुती आहे। इन्हनि औरतुनि जी ओघड़ पुठियां जेका मजबूरी हूंदी उन जी अव्हां खे कहिड़ी कल? मर्द त हमेशा औरत खे हिकु इश्तिहार बणाए हमेशा पंहिंजो मक़सदु पूरो कयो आहे। वरी बिटो मर्द जो कजाए। हा त पोइ औरत खे सुनहरा ख़्वाब त मर्द ई ॾेखारे थो ऐं हूअ बेवकूफ़ हुन जी ॻाल्हियुनि में अची जॾहिं पंहिंजो सभु कुझु विञाए थी वेहे तॾहिं खेसि होश थो अचे। ऐं पोइ मर्द खां इंतकाम वठण जे चकर में हू पंहिंजी ज़िंदगी बि बर्बाद थी करे छॾे ऐं ॿियनि जी बि। चङो हाणे चङो मुंहिंजो मथो न खा, वञ मुंहिंजे लाइ चांहि ठाहिया। चयोमांसि छा, किथां जी ॻाल्हि किथे वञी पहुती आहे। साज़ खे छेड़ींदव त आवाज़ त ईंदव न। साज़ खे छेड़ींदो आवाज़ त ईंदो। बददर्जा छा पढ़ी आहे, पंहिंजो पाण खे लाइ छा थी सम्झे? हेड मास्तराणी लॻी पई आहे मुंहिंजे लाइ।
कियां आई बार बानू? साईं मालिक जी अमान में आया। यकीन थी न? हाँ साईं 100%। असांखे जॾहिं नौकर ॿुधायो न त तुंहिंजो एक्सीडेंट थियो आहे त मां बाबा खे उन वक़्तु ई चई छॾियो त बहार बानू खे कुझु बि न थींदो। पर सेठ कमाल मुझे मतलब है तो तव्हांजो डैडी उन जो एक्सीडेंट तो मामूली थियो हो न? जी हाँ, पर पोइ बि पंहिंजी जंग विञाए वेठो छो जो हुनखे पंहिंजी बेपनाह दौलत ते हुरूर हुयो ऐं तो पंहिंजो सभु कुझु छॾे पंहिंजो पाण खे मालिक जे अॻियां अर्पे छॾियो। बहार बानू तो ॾिठो आहे न त कॾहिं माउ खे नंढड़ो ॿारु पंहिंजे हंज में हुजे ऐं इतफ़ाक़ी थाबे खाइण ते किरी बि पवे पर पाण धक खाईंदी आहे ऐं पंहिंजे ॿार खे बचाए वठंदी आहे। बहार बानू जॾहिं माण्हू पंहिंजो पाण अर्पे थो छॾे न त पोइ हिफ़ाज़त जो ज़िमो बि हुनजो ई आहे। तॾहिं त लतीफ़ साईं जन फरमायो त कख सड़िया अन्न सड़िया सड़ियो साओ गाह जिन रिझायो अलाह त न अचे तन खे। अच्छा अच नादर। बिलो तूं हिते? नादर ऐं मूं तोखे ॾाढो ॻोल्हियो पर तूं किथे नज़र ई कोन आई आहीं। मां अशरफ साहब वटि हुयसि। उन जी गाॾी सां मुंहिंजो एक्सीडेंट थियो। उतां सिधी मां हिते आयसि ऐं हारियासि साईं। जॾहिं मां हिते आयसि त सभु कुझु डावाडोल लॻो पियो हो। शायदि अव्हांजी गैर मौजूदगी में कोई हिते आयो हो। हाँ असां आयासीं और हीअ सॼी बजट असां ई कई आहे। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ हुई? हे मिस्टर जेकॾहिं तोखे अयाशी करणी आहे त वञी ॿी का जॻह तार, बाक़ी हिते बदमाशी न हलंदई। तोखे ख़बर आहे त ही केरु आहे? केर बि हुजे पर हिन खे त सॼो शहर सुञाणींदो आहे न। तोखे को बि हक़ नथो पहुचे त कंहिं ते माज़ी जो गंदु उछलाई। नीरू हाणे शराफत हिते अचे पहुती आहे। ॿिली 7 कुआ खाई हाणे वरी हच ते हली। न यार न न ॾिस असां अदम तशद्दुद जा क़ाइल आहियूं ऐं जहिड़नि झगड़नि सां मसला हल न आहिनि थींदा। तूं केतिरा बि दलील ॾी पर ही तुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झंदो। अयास तूं वाकई सही थो चईं। हीअ हर को शख़्स आहे हिन ते तुंहिंजो ऐं मुंहिंजो चवणु असर न कंदो। बहार बेगम तूं कमु कर ही थाल पाणी सां भरे वठ ऐं अयास ही पाणी सां भरियल थाल हिन शख़्स जे मथे ते रखेसि। नादर हाणे हिनखे 20 कदम ॿाहिरि खणाए जेकॾहिं ढुक बि पाणी जो हेठि किराए त पंहिंजे बेल्ट सां पुठी छिले विझेसि। छा मज़ाक आहे? पर ही पानी मां कीअं मथे ते रखंदुसि? चुप, ये असांजे दोस्त जो हुकुम आहे। जेकॾहिं न मञी न त ख़बर न आहे। सर उठाए जल्दी चाहे रखो मथे ते हाणे।
समझ में आयो ई? न साईं त मूंखे पंहिंजे सिर जी लॻी साईं। साईं हेॾाइण त वॾो बेरहम आहे। इहो ई तुंहिंजे सवाल जो जवाब आहे त हिकु आम माण्हू जे कहर खां डिॼी तूं केॾा संभाले संभाले कदम खयां त जीअं पाणी हेठि न हारजे। छा मूंखे हुन वाहिदुल कहार जो डपु न हूंदो? छा मां पंहिंजी ज़िंदगी जा कदम ईअं बेपरवाही सां खणंदो हूंदुसि? हाणे तूं मर्ज़ीअ वारो आहीं, फ़ैसिलो पाण कर। वञी सोच त फितनो तुंहिंजे दिमाग़ में आहे या हिते असां तमाशो कयूं वेठा आहियूं। ऐं हा, तुंहिंजी मालूमात लाइ इहो थो ॿुधाइण चाहियां त ही प्लाट रियाज़ साईं जो पंहिंजो ख़रीद थियल आहे, तव्हां वांगुरु कब्ज़ाखोर न आहे। ऐं ॿुध, तुंहिंजी ॼाण लाइ इहो तोखे ॿुधाइण थो चाहियां त ही को आम माण्हू न आहे, ही MP कमाल साहब जो पुटु आहे। साईं मुझे लाइ छा कुमा? बहार बानो, जुस्तजू ख़त्म न थियणु खपे ऐं बंदे खे हमेशह पंहिंजे मालिक हक़ीक़ी जी मोहबत में सरशार रहणु घुरिजे। पर शरीयत हर इंसान ते लागू आहे। तूं अयाज़ सां शादी करे पंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़ार। मुंहिंजो माशरे में रहंदड़ मर्दनि तां एतमाद खॼी वियो आहे। इन करे मूं वटि जेका दिलि हुई उहा मालिक जे हवाले करे छॾी आहे। सुठी ॻाल्हि आहे, पर अयाज़ तोसां मोहबत थो करे। साईं मोहबत त मूंसां जमाल बि कई हुई। जमाल? कहिड़ो जमाल? जमाल जमाल मां हिते रहण नथी चाहियां। हिते जा बगड़ मुंहिंजो मांस चबाड़े वेंदा। मूंखे हितां वठी हल। सब्र कर जाना, सिर्फ 2 ॾींहं सब्र कर, मां तोखे ज़रूर वठी हलंदुमि। मूंखे खोड़ा दिलासा न ॾे, मूंसां हिकु एकाणी कर। मूंखे ॿुधा शादी कंदे या न? ॿुधाई छो नथो? मूंखे हितां वठी हल। मां तो शादी नथो करे सघां। मां शादीशुदा आहियां ऐं मूंखे ॿार बि आहिनि। तूं मूंसां कूड़ ॻाल्हाए, मुंहिंजो मांस खाईंदो रहे। धोखेबाज़, मक्कार, तूं मूंसां ईअं छो कयो? तूं वरी कॾहिं पास आई? पंहिंजी हैसियत ॾिस, तूं बि हिकु वेश्या आहीं, वेश्या। ऐं तूं रात जी उंधाई में लिकी लिकी हिते अचण वारो, पंहिंजी ज़ाल ऐं ॿार खे धोखो ॾेई दुनिया आॾो शराफ़त जो लेबल लॻाए घुमण वारो, तूं चङो आहीं? आऊं चवई थी निकर हितां, निकिरी वञ हितां। पंहिंजी मनु सूरत मूंखे न ॾेखारजांइ। निकर निकर हितां। जो दुनिया जी मोहब्बत तां एतबार खॼी वियो आहे। मां वाइदो थो कयां बहार बानो त मां तुंहिंजे माज़ी में कॾहिं बि जाती न पाईंदुसि। जेकॾहिं तूं गुनाहगार आहीं त मां कहिड़ो वरी मलाइको आहियां? हाँ बहार बानो, मूंखे पूरी उम्मीद आहे त अयाज़ तुंहिंजी ज़िंदगी में बहार बणिजी ईंदो, जिते ख़िज़ा जो को पाछो बि न हूंदो। मूंखे अव्हां जो हुकुम अखियुनि ते आहे साईं। धणी तोखे ख़ुशि ऐं आबाद रखंदो। बाबा जेको कोशिश कंदो उहो हासिल कंदो, जेको तकबुर कंदो उहो विञाईंदो।
हेठाईअ में मथाई आहे। रहमत वसंदी आहे त उहो पाणी हेठाई ते गॾु थींदो आहे। मिटी थींदव त गुल फुटंदव, पत्थर थींदो त पाण सम्झो था छा हासिल थींदो। सच आहे फ़क़ीर साईं, हिट दणी जे कलाम जे बारे में कुझु ॿुधाईंदो? हाय हाय, लाखीणे लतीफ़ जे बारे में छा ॿुधायां। जीअं क़ुरान में लिखियलु आहे न त सभु दरिया मस्तु थी वञनि ऐं सभु वण कलम थी वञनि त बि अलाह साईं जी तारीफ़ नथी कोटी सघे। बाबा साईं, यूरोप ऐं एशिया जा सभु आलम गॾु थियनि त बि साईं जे फ़लसफ़े खे नथा सम्झी सघनि। साईं जो कलाम जिथे किथे पढ़ियो वञे थो, मस्जिद, मंदर, इमाम बारगाह, चर्च, स्कूल, मजलिस, तहरीरुनि में, तकरीरुनि में, असेंबलियुनि जे ऐवाननि में, दरगाहुनि में, वस्तियुनि में, वाहणनि में, पढ़ियलनि में, अणपढ़ियलनि में, जिथे किथे पढ़ियो वञे थो उते कोई बि एतिराज़ न कंदो। एतिराज़ कंदो बि केरु? इलाही कलाम ते कोई एतिराज़ कंदो ई कोन आहे। बाबा साईं सुहिणे लतीफ़ जे लफ़्ज़ लफ़्ज़ तां सिर बि कुर्बान। साईं हिकु हंधि फरमाए थो, खामा पचां पजरां ॾुछां ऐं लोचां, तन में तौस पिरीअ जी पियां न ढापां, जे समुंड मुंहुं कयां त सुरकिया ई न थिए। आहे को इन्हनि लफ़्ज़नि जो निमल बदल? हेॾे काॾे वठी आया आहियो? बस अॼु दिलि चयो त तोखे घुमायां फिरायां। घणा ॾींहं थिया आहिनि तूं ॿाहिरि न आई निकिती। तव्हां नौकरी छॾाए छॾी, हुकुम न मञा हा त ग़लति सम्झो हा। न न, मूंखे हाणे यकीन अची वियो आहे त तूं अहिड़ी न आई। हिते वेहूं? हा हा वेहो। मूंखे औरतूं अलाए छो सम्झ में न ईंदियूं आहिनि। ॿुधी पई न? हा ॿुधां थी ऐं ॾिसां बि पई। तो हिनखे हिते फोन करे घुरायो हूंदो। छा तो मूंखे हिते अचण खां अॻु ॿुधायो हुयो? ॾिस, तुंहिंजे डप खां बीठो ई न। अञा बीहंदो छा? मूड ई ख़राब करे छॾी। तव्हां कॾहिं मूं ते एतबार कयो ई नाहे। हमेशह हिकु तरफ़ो सोचियो आहे, तॾहिं त विढ़ंदा रहंदा आहियो। मुंहिंजो भला कंहिं ग़ैर मर्द सां छा वञे? हाणे महिरबानी कर, पंहिंजो मूड सही कर। फिल्म ते हलंदी आहे? न। तूं मुंहिंजो चवण छो न वठंदी आहीं? हलो भला। अरे तूं छा थो सम्झी? मूंखां उन फरैया वारे फ़क़ीर जी मुलाक़ात विसरी वई आहे। अड़े उन्हनि सचनि माण्हू जे करे असां कूड़नि जो क़दुरु घटिजी वियो आहे। ओ साईं, हाणे माण्हू बि सियाणा थी विया आहिनि। ॾिसो न पिया अॻे कीअं मेला लॻा पिया हूंदा। हाणे हिकिड़ो चेलो फ़क़ीर उड़ियो छुड़ियो को माण्हू अचे थो त वाह, न त कुकड़ू कू लॻी पई आहे। मूं उन जो हल सोचियो आहे। तव्हां ख़ाली दिले रथियो। असां बि बाबा तव्हांजे टेक ते शींहं आहियूं। हुकुम कयो, फरमान जारी कयो। हुन फरई वारे फ़क़ीर जो सफ़ायो। हा, हू बख़्शू आहे न,
उनखे ॾटा ॾेई वठी वञ, ॿई गॾिजी वञो ऐं फंदे इल्म। ओ साईं, ॻाल्हि ॻिची में न पइजी वञेव। कुझु न थींदो, तव्हां रुगो दिलि ॿधो। मुंहिंजी करामत अब त का शइ आहे? हरि हर गुरुनार, टीटी हर करे ट्रा ट्रा, वाह गुरु तुंहिंजी सत्या।